छडियो हाणे न बेवफा नहीं वफाउन जे गालियुन के हाणे कुछ मुंजी बुधो अदी फौजिया साहिबा जी चवी त हिकड़ो लतीफड़ो बुधाए जी जी अदा मनान जरूर बुधायो। हिकड़ा ब दोस्त होया हिकड़ो अंधो बियो सजो सजे दोस्त पंजे अंधे दोस्त के चयो यार रात काफी गुजरी वई आ हाणे सुमण को घुरजे अंधे दोस्त पंजे सजे दोस्त के जवाब दिनो अरे सुता ता गई पिया हो रुकियो अखियूं पूरण जी देर आ फौजिया साहिबा तव्हां लतीफ़ो ॿुधो उम्मीद ज़ोरी बि पसंदि आयो वरी ज़ोरी पसंदि आयो हूंदो ठीक तमाम वरी सुठो। चए वरी ॻाल्हाए बी न न मना साहब तव्हां त नाराज़ थी विया मतलब ईअं मज़ाक पे गई थोरी। अच्छा या मजाक को ठीक है बस ठीक ठीक फौजिया साहिबा हाणे तव्हां खां हिकु सवाल इहो सवाल असांखे पंहिंजे हिकिड़े महिरबान लिखी मोकिलियो आहे। सवाल आहे त तव्हांजो ॻाइण में उस्ताद केरु आहे? शुरुआत में मुझे उस्ताद गुलाम हुसैन कलेरी हो जे ढोलक जी सिख्या मुखे यानी ढोलक ते गायन जी सिख्या दिनी उन्हीं का पोइ मजीद खान सारंगी नवाज आए उन्हीं मुखे सिखारियो। तव्हां ॻाइण जी शुरुआत रेडियो खां कई या कैसेट खां ऐं उहो कहिड़ो गीत हो जंहिं सॼी सिंध में तव्हांखे मशहूरु कयो? शुरुआत रेडियो खां कई ऐं बेक़दुरा कदुर न कहिड़ी को पहिरियों गीत हो मुंहिंजो रेडियो ते मशहूरु थियो ऐं पहिरीं कैसेट जी शुरुआत जेका मूं कई सो थर कंपनी में कई ऐं पहिरियों गीत हुयो कॾहिं रुसी थो कॾहिं खिली थो जेको रेडियो ते बि रिकॉर्ड हुयो बिलावल ओठ जा बोल लेकिन कंपनी में जॾहिं मूं कयो इन कैसेट में तॾहिं सॼी अवाम जे अॻियां अची वियो ऐं तमामु घणो मशहूरु थियो। वाकई तव्हांजो इहो कलाम ॾाढो मक़बूल थियो। असां वटि जंहिं कलाम जी फरमाइश थी आहे उहो बिलावल जो लिखियलु आहे। कलाम आहे मलूकड़ा यार ऐं जंहिंजी तमामु घणी फरमाइश थी आहे। फरमाइश हिननि साथियुनि कई आहे ॻोठ लाखो फ़कीर खां मोहम्मद उस्मान सूमरो हाला खां अली मोहम्मद सांद ॼमू बाग खां शाहनवाज़ लिगारी ॻोठ ठारू दल खां अली अकबर दल टंडो गुलाम अली खां गुलाम हुसैन लुंड ॻोठ अली शेर चांडियो खां मंज़ूर अली चांडियो कड़ियो घोण खां याकूब अली चांडियो सिंध आबाद शुगर मिल खां अज़ीज़ अहमद जमाली ॻोठ मोहम्मद हाशिम भुरगड़ी खां लालचंद जेसाणी ॻोठ अली मुराद मुरादानी खां दीन मोहम्मद मुरादानी चूहड़ जमाली खां हाशिम खटी हुब चौक बलूचिस्तान खां मोहम्मद शरीफ जलबाणी गोलारची खां निसार अहमद मेमन गोलारची खां अनवर चांडियो ॻोठ हाजी पुनल जमाली खां बाबू जमाली तलहार खां बाबू राजा कड़ियो घोर खां अबू मेमन जाड़ावा खां नूर अहमद मंगणहार ॻोठ यूसुफ वाडे खां उस्मान वाडो फतेहबाग खां मोहम्मद ज़ाहिद कड़ियो घोर खां मक़बूल अहमद आड़ाई चूहड़ जमाली खां फजलुर रहमान खट्टी टंडो गुलाम अली खां अली अनवर भट्टी तलहार खां गुलाम हैदर लिगारी चूहड़ जमाली खां ही ज़हीर अहमद उमरानी।